इते अवांखे अहम ख़बर खां आगाह कयूं पिया। अहमदपुर पुलिस सहाफ़ी ग़ुलाम अस्कर खंड जे क़त्ल केस में 5 शकी जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। पुलिस मौजिब मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा हणी 5 शकी जवाबदारनि खे सोघो कयो आहे, जिन खां पुछा ॻाछा जारी आहे। क़त्ल में सिधी या अणसिधी रीति मुलवस समूरनि जवाबदारनि खे शाम ताईं गिरफ़्तार कयो वेंदो। अहम ख़बर खां अवांखे आगाह करे रहिया आहियूं। अहमदपुर पुलिस सहाफ़ी ग़ुलाम अस्कर खंड जे क़त्ल केस में 5 शकी जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो। पुलिस मौजिब मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा हणी 5 शकी जवाबदारनि खे सोघो कयो आहे, जिन खां पुछा ॻाछा जारी आहे। क़त्ल में सिधी या अणसिधी रीति मुलवस समूरनि जवाबदारनि खे शाम ताईं गिरफ़्तार कयो वेंदो। अहम ख़बर खां अवांखे आगाह कयूं पिया। अहमदपुर पुलिस सहाफ़ी ग़ुलाम अस्कर खंड जे क़त्ल केस में 5 शकी जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो। पुलिस मौजिब मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा हणी 5 शकी जवाबदारनि खे सोघो कयो आहे, जिन खां पुछा ॻाछा जारी आहे। क़त्ल में सिधी या अणसिधी रीति मुलविस समूरनि जवाबदारनि खे शाम ताईं गिरफ़्तार कयो वेंदो।